मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं अॼुकल्ह ॿुधो आहे त काफ़ी माण्हू उलमा सां नफ़रत कनि था। छा इहा हक़ीक़त आहे? बिल्कुलु कूड़ आहे, बिल्कुलु इहो माण्हुनि जो कूड़ आहे, माण्हुनि जी बकवास आहे जेकी साईं अॼुकल्ह उलमा सां सभई नफ़रत था कनि। मां चवंदो हिन ज़माने जे अंदरि अल्हम्दुलिल्लाह उलमा सां जेतिरा नौजवान मुहबत कनि था शायदि मां सम्झंदो कोई बि नथो करे। बाक़ी जेके कम्यूनिट्स जेके दर क़िस्म जा उहे त ॾींहुं राति इहा ॻाल्हि कंदा आहिनि त हे मौलवी त जेको आहे कंहिं कम जा ई न आहिनि। बाक़ी उलमा जी मुहबत मुसलमाननि जी दिलि जे अंदरि तमामु वॾी आहे। हालांकि मां पंहिंजी फ़ख़्रिया तौर ते ॻाल्हि नथो कयां, यकीन कयो फ़ख़्रिया तौर ते कोई चवे त साईं अलाए पंहिंजी ॻाल्हि मां ॿुधंदो अलाए केतिरा माण्हू जेके बिल्कुलु टेम वठण लाइ इलाज कंदा आहिनि। हालांकि मेंबर ते मां ॻाल्हि ग़लति न कंदुमि। साईं अचो महिरबानी करे तव्हांजो बयानु, काफ़ी असां तव्हांजे बयान खां मुतासिर थिया आहियूं, तव्हां असांजे बयान जे अंदरि शिरकत कयो। हिकिड़ो हुजे न वॾी उमिरि वारो अची ॾाढी वारो साईं तव्हां मुहबत करे थो, नौजवान बिल्कुलु यंग, बिल्कुलु नौजवान जंहिं दीन खे सम्झो आहे, जंहिं ॾिठो त वाक़ई यार हिन दीन जे अंदरि असांजी फलयत आहे, हिन उलमा जी महिनत असांजे मथां थियल आहे, त उन उलमा जी नौजवाननि जे अंदरि मुसलमान जे अंदरि तमामु वॾी मुहबत आहे। बाक़ी हे अॼुकल्ह असांजे ज़माने में साईं मौलवियुनि सां कोई हर को नफ़रत थो करे, उलमा सां हर को नफ़रत करे थो, हे बिल्कुलु बकवास आहे। ॾिसो वॾा उलमा छॾे ॾियो, मौलाना तारिक जमील साहब, मौलाना फज़लुर रहमान साहब, मुफ़्ती तारिक मसूद साहब, हे मां सम्झां थो वॾी के मंज़िल ते पहुतल आहिनि। इन्हनि सां जेतिरी पब्लिक मुहबत थी करे न, अगरि उहो बयानु कनि न, मां चवंदो चङा भला माण्हू हैरान थी वेंदा आहिनि, जो उन्हनि जे बीहण जे लाइ केतिरा केतिरा घंटा माण्हू इस्तक़बाल में नौजवान बीठा आहिनि। मां इन ते थोरो क़यास कंदो यार उहे त खणी तमामु वॾी लेवल वारा आहिनि, असां उन्हनि जा तालिब इल्म जी हैसियत ते आहियूं। यानी उन्हनि जो इल्मु जेकॾहिं असां इल्मु कंपेयर कयो वञे त मां सम्झां थो मां उन्हनि जा तालिब इल्मु थी बीहंदुमि। एतिरो माना फ़र्क़ु आहे। मां चवां थो जेतिरी रिस्पेक्ट मूंखे मुस्लमान ॾियनि था ऐं जेतिरी मुहबत मां सां कनि था, त हुननि सां केतिरी मुहबत कंदा हूंदा, केतिरो हुनखे रिस्पेक्ट ॾींदा हूंदा। त हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखी छॾियो, जेको बि बंदो अलाह जे दीन जे लाइ, अलाह जी दीन जी सरबुलंदी जे लाइ निकिरंदो आहे ऐं कमु कंदो आहे, उनखे सर पब्लिक जी ज़रूरत न पवंदी आहे, पब्लिक ख़ुदि उनजे तरफ़ ईंदी आहे। हुनजी इज़त ख़ुदि ब ख़ुदि अल्लाह ताला उनजी दिलि जे अंदरि वैल्यू ऐं वक़ार रखी छॾींदी आहे। छाजे करे त इन जे दिलि जे अंदरि अल्लाह जे दीन जी मुहबत जो जज़्बो हूंदो आहे। अल्लाह ताला इंसान जी दिलि जे अंदरि इन जी मुहबत रखी छॾींदो आहे। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।